नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ वेब चैनल जी पहिरीं सालगिरह वॾे धामधूम सां अवामी न्यूज़ ऑफिस में मल्हाई वई। पहिरीं सालगिरह तक़रीब में नामवर समाजी अॻवान डॉक्टर अब्दुल हमीद चानियो रुबिन कटे अवामी न्यूज़ ऑफिस जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते डॉक्टर अब्दुल हमीद चानियो जो चवणु हो त तव्हांखे मुबारक ॾींदुसि, साल पूरो थियो आहे तव्हांजो। ऐं चैनल जेके आहिनि इहे बि ज़रूरी हूंदा आहिनि। अॻे पुराणे ज़माने में असीं जॾहिं नंढा हुआसीं तॾहिं सिर्फ़ु अख़बार हूंदी, पोइ वरी रेडियो पाकिस्तान हूंदो, अख़बार ऐं रेडियो पाकिस्तान ॿ हूंदा। हाणे त माशाल्लाह पंहिंजो इहो जेको आहे मीडिया तमामु वॾी तरक़ी कई आहे। ऐं खिपरे शहर में तव्हां हीअ हलायो पिया चैनल, माशाल्लाह खिपरे वारनि खे ॿई शयूं मिलनि पियूं, सही ऐं सचियूं ख़बरूं मिलनि थियूं ऐं उन सां गॾु इंटरटेनमेंट बि आहे। माशाल्लाह अलाह साईं तव्हांखे वधीक तरक़ी ॾींदो ऐं त खिपरे वारनि जी ख़िदमत करियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।